खिपरो जे माली पाड़े जे रहवासियुनि जो 50 सालनि जो पुराणो मसइलो पीपी ऐं फंक्शन लीग जे अॻवाननि खां हल न थी सघियो। उमरकोट सां वास्तो रखंदड़ तहरीक इंसाफ़ जे MNA लाल माली 50 सालनि जो मसइलो हल करे वरितो आहे। खिपरो जे रहवासियुनि जेठो माली, मोहनदास माली, नंद माली, कन्हैया लाल माली, सेतल दास माली, राजा कपिल माली ऐं ॿियनि मौजे 50 सालनि खां खिपरो वार्ड 72 में बिजली जो सिंगल फेस हुजण सबबि बिजली न हुजण बराबरि ई बिजली जे घटि वोल्टेज हुजण करे केतिराई फ्रिज, मोटरूं ऐं बिजली जो सामान सड़ी वेंदो हो। असां पीपी समेत फंक्शन लीग वारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं पर इहो मसइलो कंहिं बि हल न करायो। असां उमरकोट वञी तहरीक इंसाफ़ जे अॻवान लाल माली खे दरख़्वास्त ॾिनी। हिन 2 महीननि में समूरे वार्ड में नयूं बिजली जूं तारूं लॻाराए 3 फेस लॻाराए ॾिनो आहे। अॼु समूरे पाड़े जा माली, उमराणी, रिंद, कायमखानी ऐं ॿिया तमामु ख़ुशि आहिनि, जॾहिं त STO हेस्को खिपरो ज़मान भट्टी, इंचार्ज नईमगुल, लाइनमैन गुलहसन, सईद भाई राति ॾींहुं हिकु करे ही कमु मुकमल करे असांखे बिजली जी सहूलियत सां नवाज़ियो आहे। अॼु असांखे ॼण नई बिजली लॻी मिली आहे। मोहम्मद साहब, इहो असांजो तक़रीबन 40 खां 50 साल पुराणो जो सिंगल फेस हलियो पिए, जंहिं ते माना मुश्तरक आबादी जो हींअर 25% माना रेशो वधियो आहे। पर ओवरऑल माना जेके मसइला लाइट जा हुआ तमामु माना ख़राबु हुआ। 70-80 ताईं मां लाइट ईंदी हुई। त इहो लाल साहब MNA जो पार्मानेंट सेक्रेटरी आहे, वफ़ाक़ी गवर्नमेंट जी असां ते माना तमामु घणी महिरबानी आहे। जे असांजे माना ॾिसो भाई 4 तारूं लॻियूं पियूं आहिनि, माना डबल फेस थी वियो असांजो। ऐं हिन खां अलावा असांजी वोल्टेज जेके हींअर तक़रीबन 200 तक़रीबन 250 जे अंदरि वोल्टेज अचनि पिया। लाइट जो जेको असांजो तमामु जेको संगीन मसइलो हिन पाड़े जो, उहो असांजो हल थी चुको आहे। हिन में असांजी माली बिरादरी आहे, रिंद बिरादरी आहे ऐं पंहिंजो उमराणी आहिनि, महाराज आहिनि, मेघवार आहिनि। इहे बिरादरी माना असां सां गॾु पाड़े में कनेक्टेड आहिनि। सर, असां शुक्रगुज़ार आहियूं लाल माली साहब जा, सेठ लेखराज माली जा, उनखां पोइ SDO खिपरो साहब ऐं भगवान दास लाइन सुप्रिंटेंडेंट, ॿियो लाइनमैन नईम साहब। हिन असांजी तमामु सुठी रहनुमाई कई ऐं इन जे करे अॼु जेको कमु थी रहियो आहे हिननि जी महिरबानी थी रहियो आहे। गुलू आहे, गुलू भाई कायमखानी, सईद कायमखानी, हिननि ॾींहुं राति महिनत करे इहो कमु कयो असांजो। इन में असांजो इहो नुक़सानु थींदो हो त फ्रिज जेको हलंदे हलंदे लाइट जॾहिं झटका ॾींदी त फ्रिज ख़राबु थी वेंदा हुआ। जे फ्रिज हलाईंदा हुआसीं पाणी जो मोटर कोन हलंदी हुई, पाणी जा मोटर कॾहिं सड़ी वेंदा हुआ ऐं वोल्टेज तमामु घटि ईंदा हुआ। गर्मी में असांखे शदीद माना तकलीफ़ थींदी हुई। बरसाति जे ख़ासि करे बरसाति जे मौसम में मच्छर हूंदा हुआ जाम, पखा हलंदा कोन हुआ, वोल्टेज तमामु घटि हूंदा हुआ, न हुअण जे बराबरि। पोइ इहो सिंगल फेस हो, पोइ असां काफ़ी कोशिशि कईसीं, सभिनी खे चयोसीं, पर असीं शुक्रगुज़ार आहियूं असांजे लाल माली साहिब जा, जीअं असांजो माना हुते वञण खां पोइ असांजो माना हुन तदारत कयो असांखे बिल्कुलु असां अव्हांखे कमु कराए ॾींदासीं। असांजो इहो मक़सदु न आहे त तव्हां असांखे वोट ॾियो या हुननि जा वोटर, उन्हनि कॾहिं बि असांखे माना सियासत वारी ॻाल्हि न कई त तव्हांजो माना मसइलो आहे जेको माना संगीन आहे उन खां ज़रूरु हल कराईंदुसि। असीं शुक्रगुज़ार आहियूं लाल माली साहिब जा वरी बि, जंहिं असांजो माना फ़ौरन मसइलो हल करायो। असीं सभ खां पहिरीं लाल माली जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे हिकिड़ो वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। अॻे असां वटि हिकिड़ो फेस लॻल हूंदो हो ऐं मां लाइट तक़रीबन 110-120 ईंदी हुई, हाणे असां लाइट पूरी 220 वोल्टेज अचे पई आहे। ऐं लाल माली साहिब सिर्फ़ु हिकिड़ो खिपरे शहर में कमु कोन कराया अथई, बल्कि पूरे सिंध में कमु कराया अथई। हिते खिपरो शहर में असांखे 2 ट्रांसफार्मर बि ॾिना आहिनि, प्लस में असांखे माली पाड़े में असांखे 4 फेसरूं असांखे तार लॻाए ॾिनियूं आहिनि। ऐं लाल माली सदाईं ऐं लाल रहे ऐं सदाईं जीए। एस्टिमेट ठहियो आहे, बहरहाल तक़रीबन 10-12 लख ते मथे ई हूंदो इहो बि ख़र्चो। इन्हनि पाड़े वारनि जो जेको आहे मसइलो इहो ई हो त सिंगल फेस हो पूरे पाड़े में, ऐं जेको हुन पासे तारूं जेका आहिनि सफ़ा डैमेज हुयूं। पहिरीं हिन ट्रांसफार्मर ते लोड हो, हींअर त अथॉरिटी ॿिया ट्रांसफार्मर ॾेई छॾिया, हिन ट्रांसफार्मर त लोड हटाए छॾियो आहे काफ़ी, पर तारूं सभु डैमेज हुयूं। त उहो बि जेका हिननि जी कोशिशि हुई, लाल माली खे चयो या किथां बि हिननि पंहिंजो मंज़ूरी कराए पूरे पाड़े जो सुख करे छॾियो आहे। तारूं पहिरीं हिते हिकिड़ो फेस हूंदो, पोइ हाणे 2 फेस टई छिकिजी विया आहिनि सॼी हर गली में, ऐं तारूं टोटल चेंज थी वियूं। हाणे हिननि वटि लाइट जी भी प्रॉब्लम ख़त्म थी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।